को असांजो मैसेज आहे सिंध पुलिस जे लाइ, ख़ासि करे SHO वॻण लाइ। जॾहिं खां वठी गुज़िरियल ॿिनि महीननि खां ई तैनात थियो आहे ऐं 2 महीननि खां वठी हींअर ताईं असांजे शहर में बदअमनी उरूज ते थी वई आहे। इन हद ताईं हाणे बदअमनी पहुती आहे जो मुंहिंजे दुकान जे अॻियां बीठल मुंहिंजी गाॾी चोर काए विया आहिनि। उनखे अॼु 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर SHO जे कन ते जूं बि नथी चोरे। ऐं DSP सां कोशिशि कई आहे राब्ते जी। कल्ह मां बार कालियूं हयमि DSP साहब खे, पर उहा मुंहिंजी फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। SHO थाणे ते वेहण लाइ तयारु कोन्हे। SHO जे लाइ हाणे ही थाणो माना ईअं सम्झो हिकु बैंक आहे जंहिंमां ही रोज़ु पैसा कढंदो आहे। भई अवाम जी परगोर लहण लाइ साहब तयारु न आहे। हाणे पूरो शहर बदअमनी जे भर चढ़ी वियो आहे। कोई बि माण्हू सुकून सां कोन्हे। कंहिंजे दरवाज़े ते गाॾी बीहण लाइ रुगो मूं समेत 4 खां 5 माण्हू अञा ताईं मुतासिर आहिनि। ऐं कुझु माण्हू अॻ में जंहिंखे मोटरसाइकिलूं फुरे विया उहे पंहिंजे ज़ाती असर सुख सां गाॾियूं बेक करायूं। SHO ॾेखारियो त हे मां मोटरायूं। हाणे गाॾियूं SHO मोटराए थो, चोर SHO खां हथ नथा थियनि। ऐं हाणे बि साॻी सूरत हाल आहे त मुंहिंजी गाॾी गुम आहे ऐं मां बार SHO साहिब सां राब्ते करण जी कोशिशि कई आहे। SHO असां सां राब्ते करण लाइ बि तयारु कोन्हे, छो त हू फालतू टाइम ज़ाया न कंदो आहे। मूंसां मिलण सां हुनजो टाइम ज़ाया थींदो, पैसा हुनखे कोन मिलंदा। हू टाइम उते वेस्ट कंदो आहे साहब जिते हुनखां पैसा मिलनि। ॾींहुं राति हू पैसनि जे तलाश में आहे। असां DIG लारकाणो SSP कंवर शदाद कोट खे अपील था कयूं त SHO वॻण ते नज़रसानी कयो, इनखे फौरी तौर हितां हटायो। हिते को ईमानदार मुख़लिस SHO तैनात कयो जीअं असां वॻण शहरनि खे तहफ़ुज़ मिली सघे। जे न 3 ॾींहंनि जो असां अल्टीमेटम ॾियूं था जनाब SSP साहब खे। 3 ॾींहंनि जो 3 ॾींहंनि जे अंदरि असांखे जेके चोरी थियल ऐं फुर थियल मोटरसाइकिलियूं ऐं असांजी मिशन आहे छड़ाई पीसाई जी गुलाम शाह वारे लाड़े खां हाजी अली बख्श जो। हाजी अली बख्श मुंहिंजो सोहटा रिश्ते में 15 ॾींहं पहिरियां उनजो कारखानो भञी चोर खाट हणी 7 खां 8 बोरियूं अन्न जूं खणी विया आहिनि ऐं स्पेयर पार्ट जेको मशीन जो पियो ₹1 लख जो उहो खणी विया आहिनि। पेरा खया आहिनि, चोरनि जे कढ डुकिया आहियूं। न चोर हथ आयो आहे न पहिरीं पुलिस का कखु भञी बीड़ो कयो आहे। उहा चोरी उते गुम लॻी पई आहे। मोटरसाइकिल इहा मुंहिंजी हिते गुम आहे, कुंभरनि जी मोटरसाइकिल उते गुम आहे। अहिड़ियूं अलाए केतिरियूं मोटरसाइकिलियूं आहिनि शहर मां जेके गुम थी वियूं आहिनि। पुलिस जे कन ते जूं बि नथी चोरे। पुलिस खे रुगो SHO ख़ासि करे, ॿी पुलिस खे मां ब्लेम न ॾींदुमि, छो त जॾहिं SHO सिधो हूंदो त ॿी पुलिस बि कमु कंदी। SHO ई चवंदो रुगो माल ठाहे ॾियो, माल खपे त ॿी पुलिस खे लाचार आहे त ईमानदारी सां कमु कनि, सचाई सां कमु कनि, अवाम खे तहफ़ुज़ ॾियनि। असां SSP साहब खे गुज़ारिश था कयूं त हिन SHO खे फौरी तौरु हटायो ऐं असांखे मोटरसाइकिल 3 ॾींहंनि जे अंदरि वापसि करायो। फुर्थियल सभु मोटरसाइकिलियूं चोरियूं ॿियूं टियूं जे न थियूं त पोइ मजबूरन असां 3 ॾींहंनि खां बाद बाईपास ते धरणो हणी शहरी वेहंदासीं। एसी ते असांजो मुतालबो पोइ हूंदो जो SSP पाण अचे असां सां ॻाल्हियूं करे, न DSP सां उथंदासीं न SHO सां उथंदासीं। महिरबानी, थैंक यू अदा।